सिंध जे गुण वॾे वज़ीर लियाकत अली जतोई चयो आहे त सिंध हुकूमत सदाईं कूड़ियूं दावाऊं कयूं आहिनि। पीपी जे वज़ीरनि ऐं मुशीरनि खे आवाम जो न पर पंहिंजे पेट जो फ़िक्र आहे। बरसात मुतासिरनि जी अञा ताईं वाहर नाहे थी, कामोरा रुगो फोटो सेशन पिया कराइनि। मेहड़ में मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे लियाकत जतोई वधीक चयो त पीपी वारनि काछे वारे इलाइक़े में आयल ॿोॾि सबबि मुतासिर थियल माण्हुनि जी का बि वाहर नाहे कई। केॾी न तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि आहे जो सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह ॿोॾि मुतासिरनि सां मिलण आयो त सिर्फ़ फोटो सेशन कराए हलियो वियो। हुन चयो त वॾे वज़ीर जे दौरे दौरान बरसात मुतासिर इमदाद मिलण जूं उमीदूं खणी आया हुआ, उहे रोईंदा वापसि मोटी विया, जेका इंसानियत जी तज़लील आहे। लियाकत जतोई वधीक चयो त तारीख़ शाहिद आहे त जॾहिं आऊं वफ़ाक़ी वज़ीर हुअसि ऐं काछे में ॿोॾि आई हुई त असां न सिर्फ़ मुतासिरनि जी वाहर कई हुई, पर आऊं पाण 0 पॉइंट खां वठी FP ऐं सुप्रियो बंदनि ते कैंपूं क़ाइमु करे वेठल रहियसि। हुन मौक़े ते PTI अॻवान डॉक्टर ख़लील सिकंदर खुहारो, सरदार आशिक़ ज़ौर, नियाज़ अली बुरुड़ो, एडवोकेट सोवियत राय ऐं ॿिया अॻवान लियाकत जतोई सां गॾु हुआ।